दोस्तों अस्सलाम वालेकुम, मां अली गुल मल्लाह। जीअं त चेतन एफर्ट्स जो यूट्यूब चैनल है, जैसे ही जो मोटिवेशनल वीडियो ठाहींदो आहे ऐं उनमें दोस्तन के जो अवेयरनेस दींदो आहे नौजवानन के। तो दोस्तों इन चैनल के लाइक कयो, शेयर कयो, फॉलो कयो, ताकि जी सिंध जा नौजवान जेके अॻिते अची सघनि ऐं कुछ हासिल करे सघनि। वॾी महिरबानी दोस्तों।